अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद आहे तव्हां ठीकु हूंदव। असां तव्हांजी दुआउनि सां बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं ऐं सिहतमंद आहियूं। हर वक़्तु तव्हांखे दुआ कंदा रहंदा आहियूं ऐं उमेद आहे त तव्हां पंहिंजी दुआउनि में असांखे ज़रूरु यादि कंदव। ऐं असां हर वक़्तु को न को टॉपिक, को न को मज़मून, को न को उनवान तव्हांजे लाइ खणी ईंदा आहियूं। उन में जेका असां पंहिंजे ॼाण जे मुताबिक़, पंहिंजे अकुल जे मुताबिक़ जेको आहे सो जेका असांजी मालूमात आहे उहा तव्हां सां ज़रूरु शेयर कंदा आहियूं। उमेद आहे तव्हां जेको आहे सो उन मां ज़रूरु मुतमइन थींदा हूंदव ऐं सुठी जेका असां तव्हांखे नॉलेज मिलंदी हूंदी ऐं खोड़ सारा जेके मामलात आहिनि उहे तव्हां सम्झी वेंदा हूंदव। अॼु तव्हांजे लाइ असां नई हिकिड़ी टॉपिक खणी आया आहियूं, जंहिंजे वसीले असां तव्हांखे हिकु मेडिसन जे हवाले सां सम्झाईंदासीं, जंहिंजो इस्तेमालु बि तमामु माण्हू घणो ज़ोर शोर सां कंदा आहिनि। बहरहाल उन्हनि खे अहिड़ी का ख़बर न हूंदी आहे त हीअ आहे दवा कहिड़ी ऐं हीअ छाजे लाइ था इस्तेमालु कयूं, पर उहो ज़ोर ॾींदा आहिनि हर वक़्तु जेको आहे सो उनखे इस्तेमालु कंदा आहिनि बग़ैर कंहिं पुछा ॻाछा जे, बग़ैर कंहिं मशवरे जे। बसि स्टोर वारे खे चयूं बाबा हीअ फलाणी मेडिसिन खणी ॾे, उन कढी ॾिनी, हिननि इस्तेमालु करे छॾी, पोइ ख़बर न आहे नुक़सानु थियो फ़ाइदो थियो, बसि ईअं ई हिननि जो पियो कमु हलंदो आहे। इन जे करे तव्हां दोस्तनि खे असां अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे हीअ दवा जेको आहे सो केमिकल रिएक्शन आहे हिन में, जंहिंजे करे दवा ईअं इस्तेमालु, का बि दवा इस्तेमालु न करणु खपे बग़ैर कंहिं ज़रूरत जे। का बि दवा जेका असां इस्तेमालु न करणु खपे, छो त दवा जो हिकिड़ो फ़ाइदो हूंदो आहे त उन जा कुझु चंद जेके आहिनि से उहे साइड इफ़ेक्ट बि हूंदा आहिनि, जंहिंजे करे को वॾो नुक़सानु बि थी सघे थो। सो हीअ वीडियो लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं लाइक कजो ऐं जेको आहे सो दोस्तनि ताईं शेयर बि कजो, त जीअं जेका बि मालूमात हिते शेयर थिए ऐं जेको आहे सो तव्हां दोस्तनि जे ख़िदमत में जेका शइ अर्ज़ु रखूं उन जे बारे में तव्हांखे मालूमात मिली सघे। अॼु जी जेका नई टॉपिक आहे उहा मेडिसन जेका असांजी आहे उहा असां ही खणी आया आहियूं, जंहिंखे आम तौर ते ही मशहूरु मेडिसन आहे जेको आहे सो ही वेलोसेफ। हिन जो ग्रुप आहे सेफ्राडिन। ही तमामु जेको आहे सो घणो माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि। सो ही आम तौर ते कंहिं बि ॿार खे हल्को फुल्को को मलो थियो, को चोट लॻी या को थोरो घणो कट लॻो, टाका लॻा, ॿी का शइ थी, त आम माण्हू हिनखे जेको आहे सो वठी वेंदो आहे ऐं वञी इस्तेमालु कंदो आहे। अलाह जे फज़ल करम सां खोड़ सारा ठीकु बि थी वेंदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते ऊन्हारे जी मौसम में जेको आहे सो मले जा घणा केसिस थींदा आहिनि, पर उन जे लाइ बि ही माण्हू जेको आहे सो पाण मुरादू स्टोरनि तां वठी करे इस्तेमालु कंदा आहिनि ऐं हिन जो वाप जेको आहे सो आम तौर ते स्टोरनि में घणो हूंदो आहे। तव्हांखे अर्ज़ु कंदा हलूं थी, फस्ट जनरेशन सेफालोस्पूरन ग्रुप में आहे ऐं ही तमामु सुठी कवरेज वारी एंटीबायोटिक दवा आहे, मगर हिन जो जेको इस्तेमालु आहे उहो नॉर्मल तरीक़े सां करणु खपे। का बि एंटीबायोटिक पंहिंजे रेंज खां मथे कमु न करे सघंदी आहे, सो जंहिंजे करे अगरि लिमिट में उहा दवा इस्तेमालु थी ऐं उन बीमारी जे रेंज में इस्तेमालु थी त ही सुठा फ़ाइदा बि ॾेखारे सघे थी। अगरि जेकॾहिं ईअं जेका असां बसि पंहिंजे मुंहुं इस्तेमालु कई हुई त पोइ फ़ाइदो त पंहिंजी जॻह ते आहे, पर जेको आहे सो जानी ऐं माली ॿई नुक़सान बि थी सघनि था। ही सुठी जेका असां एंटीबायोटिक आहे, ख़ासि तौर ते स्किन इन्फेक्शन्स, डेंटल इन्फेक्शन्स ऐं उन खां अलावा अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन्स, जेके हल्की तमामु खणी चइजे सफ़ा हल्की जंहिंखे खंघि थी, सो नए सर जेका जंहिंखे खंघि खणी चइजे थी, उन जे लाइ ही इस्तेमालु कई त बि जेको आहे सो उनखे आरामु अची सघे थो। उन खां अलावा को हल्को उनखे चोट लॻो ऐं जेको आहे सो उन जे लाइ उन टाइम में इहा शइ इस्तेमालु थी त जेको आहे सो उनखे फ़ाइदो थी सघे थो। ऐं उन खां अलावा जेको आहे सो ख़ासि तौर ते UTI जा जेके हल्का फुल्का केस थींदा आहिनि, जीअं खणी चइजे पेशाब जी नालीअ में को हल्को फुल्को ज़ख़म थियो, उन जे लाइ बि इहा शइ इस्तेमालु थी सघे थी। ऐं उन खां अलावा को माइनर ऑपरेशन थियो, का सर्जरी थी हल्की फुल्की, उन में बि जेकॾहिं हिन जो इस्तेमालु थिए थी सुठा पंहिंजा असर ॾेखारे थी। पर हीअ जेको आहे सो हाइपर सेंसिटिव बि ज़रूरु आहे पंहिंजे हिसाब सां, सो जंहिंजे करे जीअं अॻ में तव्हांखे अर्ज़ु करे चुका आहियूं त जेको आहे सो ऑगमेंटन तमामु सुठी दवा आहे, पर जेकॾहिं इनखे कंहिं हेपाटाइटिस जे मरीज़ या कंहिं मैदे जे मरीज़ या आंडे जे मरीज़ में इस्तेमालु कबो त उहो फ़ाइदे जे बजाय अञा उनखे कुझु नुक़सानात बि ॾेई सघे थो। पर हीअ जेका मेडिसन आहे तमामु किरानक जेके पुराणा मरीज़ आहिनि ख़ारश जा, या पुराणो को ज़ख़म आहे, फट आहे, या को पुराणो मसइलो आहे, या पुराणी का खंघि आहे,
या को पुराणो इन्फेक्शन आहे उन जे लाइ हीअ दवा इस्तेमालु नथी करे सघिजे, छो त उन जे इस्तेमालु करण सां को उन जे मथां फ़र्क़ु न पवंदो ऐं जेको आहे सो खामखा पंहिंजे घरां उनखे ख़र्चु करिणो पवंदो, मगर उन मां को बि अफ़ाक़ो न ईंदो, को बि उन में फ़र्क़ु न ईंदो। जंहिंजे करे जेको आहे सो तव्हांखे अर्ज़ु अॻ में कयोसीं त महिरबानी करे जेका मेडिसन आहे इहो केमिकल आहे, इनखे तमामु घणे ऐं वॾे जेको आहे सो हिफ़ाज़त में इस्तेमालु कयो ऐं जेको आहे सो रेंज में इस्तेमालु कयो। पंहिंजे मुंहुं का बि दवा इस्तेमालु न कयो। पंहिंजे मुंहुं जेका दवा इस्तेमालु करणु आहे इहो तमामु जेको आहे सो नुक़सानदह साबित थी सघे थो। सो हीअ जेका मेडिसन आहे इहा लो डोज़ में इस्तेमालु थींदी आहे, तमामु हायर डोज़ जेके हिन जा आहिनि उहे जेको आहे सो रिएक्शन बि करे सघे थी। जंहिंजे करे हिन जो जेको इस्तेमालु आहे उहो लिमिट में कयो वञे त बहितरु थींदो। ऐं ख़ासि तौर ते जेको ॾंदनि में इंफेक्शन थींदो आहे या का महार पची पई आहे उन में बि हिन जो इस्तेमालु थी सघे थो।